मखे न तो समझो न ब्या समझा लिखल मुर्कन पुठिया मखे न तो समझो न ब्या समझा। गोर खान लंजवाणी शाहनवाज बब्बर साहब अब्दुल हमीद साहब मक्सी साहब जिया देने वादा कुनल खान चांडी वादा सऊदी का जिद्दा का मुझे हिंदी जे मातम खे न तो समझो न ब्या समझा लिखल मुर्कन पुठिया मखे। असांजे महबूब शख्सियत सिकंदर खान पुराणो पंजाब प्यार में चवंदा आहियूं अल्लाह हयाती ॾेस साईं महबूब न मीर अब्दुल जवार बोज़दार साहब कराची खां वॾी महिरबानियूं। भाई परचू ॿुधोड़े में कने विसर विसन राग भी सुनो नो नाला ज़बानी ॿुधाइण में तेरा परचा पढ़ा पुणा कलाम याद करा। पंहिंजो नालो याद न थई अजीज अजीज अली साहब जी फरम मां भी पढ़ियल न आहियां न। बिलावल खान रोस्तमानी साहब रेहान खान बलोच साईं मेहरबानी इम्तियाज रंद सऊदी अरब आमिर रंद बलोच साहब वजीर खान रंद बशीर खान जिया त्याने हो जिया तो जफर खान लगारी साहब मेहरबानी। अहां जे मुल्क में शायद वफा न थी दिया असां जे देश में दिल बर दवा न थी दिया असां जी सिंध में सोना